KTN न्यूज़ जी समूरी सत पारां सभिनी ॾिसंदड़नि खे जश्न आज़ादी जूं वाधायूं। हेडलाइंस वठियूं बुलेटिन जी शुरुआत कंदासीं ब्रेकिंग न्यूज़ सां। ब्रेकिंग अवां सां शेयर कंदा हलूं जाम शोरे मां, जिते महेरान यूनिवर्सिटी में 1.5 करोड़ रुपयनि जी घोबियुनि जा इल्ज़ाम ज़ाहिर कया विया आहिनि। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे आहियूं। महेरान यूनिवर्सिटी में 1.5 करोड़ रुपयनि जी घोबियुनि जा इल्ज़ाम साम्हूं आया आहिनि। ख़बर आहे अकाउंटेंट ऑफिसर برطرف थी वियो आहे। 11 मुलाज़िमनि खे जबरी रिटायर करण जी सज़ा। महेरान यूनिवर्सिटी में 1.5 करोड़ रुपयनि जी घोबियुनि जो इंकशाफ जाम शोरो मां इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा। सज़ा हेठि आयल मुलाज़िमनि में असिस्टेंट कंट्रोलर महबूब टालपुर, असिस्टेंट ॿिया बि शामिल ॿुधाए पियो वञे। IT असिस्टेंट मुदसिर रसूल मेमन, नायब कासिद साजिद मलिक, ID इमरान मुमताज़ सहतो खे बि सज़ा मिलंदी। IT असिस्टेंट मोहम्मद अज़ीम, टेक्नोलॉजिस्ट निज़ामुद्दीन ॿिया शामिल आहिनि। यूनिवर्सिटी में 1.5 करोड़ रुपयनि जी घोब जा इल्ज़ाम साबित थिया आहिनि। अकाउंटेंट ऑफिसर برطرف, जॾहिं त शुरू मां इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे। सज़ा हेठि आयल मुलाज़िमनि में असिस्टेंट कंट्रोलर महबूब टालपुर, IT असिस्टेंट मुदसिर रसूल मेमन, कासिद साजिद मलिक ऐं ॿिया शामिल आहिनि। IT असिस्टेंट मोहम्मद अज़ीम, टेक्नोलॉजिस्ट निज़ामुद्दीन जमा मेमन ऐं ॿिया शामिल। महेरान यूनिवर्सिटी में 1.5 करोड़ रुपए घोबियुनि जा इल्ज़ाम साबित थियनि। जाम शोरो मां इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां कंदा हलूं। सज़ा हेठि आयल मुलाज़िमनि में असिस्टेंट कंट्रोलर महबूब टालपुर। तफ़सील मालूम करण लाइ राब्तो KTN न्यूज़ जे रिपोर्टर अज़ीम बार सां। जी अज़ीम, तफ़सील ॿुधाइजो त महेरान यूनिवर्सिटी में 1.5 रुपयनि जी घोबियुनि जो साबित इल्ज़ाम, इन जा वधीक तफ़सील ॿुधाइजो। जी मंज़र बिल्कुल में महेरान यूनिवर्सिटी में मेडिकल के मुद्दे में 1.5 करोड़ रुपए जो इल्ज़ाम साबित थियण ते यूनिवर्सिटी के वाइस चांसलर मोहम्मद अकेली पारां अकाउंटेंट ऑफिसर शिक्षा के नौकरी में برطرف 11 मुलाज़िमनि को टर्मिंग ऐं जबरी रिटायर जहिड़ियूं सज़ा ॾेई छॾियूं आहिनि। मूंखे ॿुधाईंदो हलां त सज़ा हेठि आयल असिस्टेंट कंट्रोलर ग्रुप टालपुर, असिस्टेंट डायरेक्टर शिक्षा ऑफिस असिस्टेंट शाहिद मेमन, IT असिस्टेंट मुदसिर रसूल मेमन, नायब साजिद मलिक, इमरान मुमताज़ सहतो, असिस्टेंट मोहम्मद अज़ीम मुगल, टेक्नोलॉजिस्ट जेको आहे नज़ीन हबीब जमा मेमन जेके उन्हनि खे जबरी रिटायर करण फ़ैसिलो कयो। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां 11/9/2018 ते जेको आहे महेरान यूनिवर्सिटी में मेडिकल बिलनि जे मुद्दे में 1.5 करोड़ जेको आहे करप्शन थी, जेखां पोइ महेरान जे वाइस चांसलर कमेटी जोड़ी, जंहिंजो कमेटी जो जेको सरबराह जेको आहे डॉक्टर सिकंदर मेमन खे जेको इंक्वायरी कमेटी जो चेयरमैन मुक़ररु कयो। जंहिंखां पोइ गुज़िरियल ॾींहुं जेको आहे इंक्वायरी कमेटी जी रिपोर्ट अचण खां पोइ जेको अदालत सिंडिकेट जी मंज़ूरी बैदि महेरान यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर मोहम्मद असलम उकेली पारां जेको 11 मुलाज़िमनि खे सज़ा ॾिनियूं आहिनि। उन हवाले सां मुंहिंजो जॾहिं महेरान यूनिवर्सिटी जे तर्जुमान सां ॻाल्हि ॿोल थी त हुन चयो त 11 नवंबर 2018 ते जेको महेरान यूनिवर्सिटी में 1.5 करोड़ रुपए मेडिकल बिलनि जे आधार ते जेको करप्शन थी, जंहिंखां पोइ वाइस चांसलर हिकु कमेटी जोड़ी, जंहिंखां पोइ जेको अॼु उन्हनि ते साबित थियो। तंहिंखां पोइ हिकु मुलाज़िम खे जेको برطرف करे 11 मुलाज़िम जेको सज़ा ॾिनियूं। जेको इल्ज़ाम हेठां जेको برطرف अकाउंटेंट ऑफिसर साकिब शाह सां मुंहिंजी ॻाल्हि हुन चयो त यूनिवर्सिटी जो जेको वाइस चांसलर है मोहम्मद असलम उकेली डायरेक्टर मुनीर शेख उन्होंने मेडिकल बिलन ते जेको मुखा जेको पूरी साइनिंग करण लाइ चयो। जेका पोइ जेको मु जवाब पूरा बिल ठाहिण खां पोइ जेका पोइ जेको सही ॼण वाइस चांसलर डायरेक्ट फना को ज़ाती दुश्मनी सां लई मूंखे नौकरीअ सां बरतरफ़ करे छॾियो। हुन मां जेको अहिड़े जेके अमल हाई कोर्ट सां रुजू कंदुसि, बल्कि साकिब जेको शाह जो त समूरनि इल्ज़ामनि खे कंदे हुन चयो त जेको
मुझे घरन के मुख्य यूनिवर्सिटी जो वाइस जो असलम मुख्य जबरदस्ती जो हरासा करे के साइनू कराया कि रपोर्ट कमेटी चेयरमैन जो जेकी जतलो उनके जो जबरदस्ती 2019 में रिटायर्ड करे पोइ जेकी रपोर्ट कई रपोर्ट अदालत में वेंदो। जी अरे जो अपडेट कर ले अवां जी वडी मेहरबानी। अज़ीम बारी जो असांखे जाम मां अपडेट करियो हो, जिते महरान यूनिवर्सिटी में 1.5 करोड़ रुपयनि जे घोबियुनि जा इल्ज़ाम साम्हूं अची विया आहिनि।